नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे नौजवान अली हैदर रुंजो खे कूड़े पुलिस मुक़ाबले में क़त्ल करण ख़िलाफ़ सरवरी जमात पारां क़ानूनी वेढ़ जो ऐलान करे छॾियो आहे। अॼु सरवरी जमात जे चीफ ख़लीफ़े से नूर मोहम्मद शाह खिपरो जे अशरफ कॉलोनी पहुची कूड़े पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल अली हैदर रुंजो जे तॾे ते पहुची संदसि पीउ मुबारक रुंजो सां ताज़ियत कई। शहीद जे तॾे ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सरवरी जमात जे चीफ ख़लीफ़े से नूर मोहम्मद शाह प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त अली हैदर रुंजो हिकु ग़रीब पोरियत हो। हिनखे हिन लाइ क़त्ल कयो वियो जो हू पैसा भरे कोन सघियो आहे। जिन क़ाइदे आज़म जी मदद वरिती उहे निकिरी विया। हिन चयो त अली हैदर रुंजो जो क़त्ल जो पीपी जी क़यादत समेत कोर्टनि सगुरिन नोटिस न वरितो। असां कानूनी रस्तो इख़्तियार करे जवाबदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करण जे लाइ वारसनि जी हर मदद कंदासीं। हिन चयो आहे त असांजी हुकूमत में असांजा नौजवान क़त्ल कया पिया वञनि। इन मौक़े ते शहीद अली हैदर रुंजो जे पीउ ॿुधायो त असांजे नौजवान जे क़त्ल में मुलविस पुलिस एहलकारनि खे सज़ा ॾियण जे लाइ कोर्ट जो दर खड़काईंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।